बैठा नबी से आया फरमाया मा अजलसकुम छाला बैठा हो साहब या रसूल अल्लाह जलसना नज़कुरुल्लाह व नहमदुहु अला मा हदाना लिल इस्लाम व मन अलैना बिक असी तेज बैठा हूं छाला अल्लाह जो जिक्र था कयूं रब जो हमद था कयूं जे असा के इस्लाम जी ला हिदायत दिनी ऐ तो जेड़ो नबी दे रब असा जे मथा करम जा कर वसाया मानो जनन मिला ता हाने शुरू के अगी कोन हो बाद मदीने जे मीर जे दौर में ऐ हदीस जे का मा तवा जे सामू पेश कई आ या सही मुस्लिम शरीफ जे अंदर किताब जिक्र व दुआ में ऐ मुस्नद इमाम अहमद बिन हंबल हदीस जो किताब आ इन इन्ही किताबन हदीस के रिवाज कयो आ त मदीने जे मीर पुछो त छाला बैठा हो हबीब बैठा हो अल्लाह जो जिक्र था कयो रब जो हमद था कयो जे असा के इस्लाम जेड़ो दीन ऐ तो जेड़ो नबी दिनो आ मुझे नबी फरमाया कसम खणो कसम खणी बुधायो न ला बैठा हो साईं फरमाया कसम खणो सहाबन अर्ज कयो या रसूल अल्लाह वल्लाहि अल्लाह जो कसम सा इन ला बैठा आयो मुझे नबी फरमाया मां तहां ते तुहमत जे करे कसम नथो हणा पर अतानी जिब्रीलो फाखबरनी अल्लाह तबारक व तआला युबागी बिकुमुल मलाइकत एर जिब्रील वटायो उन मुखे बुधायो हबीब ई फशते बेगी तुजो जिक्र प्या कर अल्लाह जा मलाइकन में रब अर्श ते तुझे सहाबन के बारे में फख्र प्यो करे हाने बा सहाबी छाला बैठा बुझो जलसना नज़कुरुल्लाह अल्लाह जो जिक्र था कयो आता जिक्र कयो न सुभान अल्लाह चो पिया यो जिक्र व नहमदुहु अला मा हदाना लिल इस्लाम असी अल्लाह जो हमद था कयो जे असा के इस्लाम जे ला हिदायत दिनी असी असा अल्लाह जो शुक्र कयो था न असा के रब इस्लाम जेड़ो दीन दिनो आ व मन अलैना बिक ऐ महबूब रब तो जेड़ो नबी दे असा ते थोरो कयो आ अज असा बिन ला वेठा हूं नबी से फरमाया इन जे बदले में तहां ते या मेहरबानी किया जो अल्लाह मलाइकन में तहां ते फख्र पियो करे मां चाहतो जे सहाबी जे मकसद ला वेठा हा अल्लाह जो जिक्र नबी पाक जे मिलण जी खुशी इस्लाम जे मिलण जी खुशी असा तहां बि उन जे मकसद ला वेठा हूं जे सहाबन ते अल्लाह फख्र तो करे ते मां तो जात अज तहां ते भी रब फख्र पियो करे तही वेही करे मुझे नबी जो जिक्र प्या कर उन नबी जो शान ऐ मकाम ऐ मर्तबो कुरान करीम में अल्लाह फरमाता तिलकर रुसुल फद्दलना बअदहुम अला बअद मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफअ बअदहुम दरजात ए रसूल शान वारा जाग जो अज मुथी छो वेठा होता सुभान अल्लाह थक जी पिया हो जा पिया हो जो दसी परे जाऊं तो दुआ घुरी हलूं कुछ मिली थका आयो त हाणे टिकी कबूल कयो तिलकर रसूल इहे रसूल फद्दलना बअदहुम अला बअद असा इनन में बज़के बज़ते फजीलत दुनिया सब नबी शान वारा सब नबी मकाम वारा सब नबी मर्तबे वारा पर दर्जन जे लिहाज सा बज़ नबीन के बज़ नबीन ते फजीलत या अल्लाह उन फजीलत जो अंदाज केड़ो आ फरमाया तो मिन कल्लम अल्लाह कुछ इनन मा एड़ा नबी है जनसा अल्लाह ॻाल्हायो ओ आहे हजरत मूसा अल्लाह सही सा जो ॻाल्हाई अल्लाह के अर्ज के मौला ने तुझो आवाज ॿुधो थम मज़ो अची वियो आ दीदार बि करा रब्बे अरनी अंजुर इलैक मौला ॾेखार पंहिंजी नूरानियत तोखे ॾिसां अल्लाह से जो लन तरानी तू मुखे ॾिसी न सघंदे जे भला मां मौला मां तोखे ॾिसी न सघंदुसि को आहे तोखे ॾिसण वारो
अल्लाह से फरमाता है न तेरी आंख देखे और न चश्मे अंबिया देखे। सुभान अल्लाह। न तेरी आंख देखे और न चश्मे अंबिया देखे, मुझे देखे तो ए मूसा निगाहे मुस्तफा देखे। मुखे ॾिसंदो त मोहम्मद करीम ॾिसंदो। हिकिड़े जो भला देता चो त नबी से अल्लाह से मिलियो ॻाल्हाई हज़रत मूसा बि ॻाल्हायो। फ़र्क़ु कहिड़ो? हिकिड़े उर्दू वारे ॾाढी प्यारी ॻाल्हि कई आहे। थर वारा जी उर्दू सम्झंदा हुजो त ॿुधायां वञ। चए थो अंधो मंडो सम्झो था और अब शुक्र आज समझो था। चए थो कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है। मूसा जो बेजड़ो थियण ॿियो आहे, नबी से जो बेजड़ो थियण ॿियो आहे। अपना जाना और है उनका बुलाना और है। मूसा पाण वेंदो रब पंहिंजे हबीब खे मथे पाण घुरायो। से अञा फर्क ये तो तूर और मेराज के हिस्से से हो तागे अयार। तूर सीना उसनी जाग जा थर वाराज जाग जा। तूर सीना और है अर्शे मुअल्ला और है। बड़ो फर्क मदीने जे मीर ऐं ॿियनि नबियनि जे शान में। फरमाए थो वरफ़अ बअदहुम दरजात, ऐं बाज़ जे दर्जनि खे अल्लाह बुलंद कयो आहे। क़ुरान करीम जा सभु मुफ़स्सिर लिखनि था त सभिनी नबियनि खां आला, सभिनी नबियनि खां बाला, सभिनी नबियनि खां बुलंद, सभिनी नबियनि खां मथे, सभिनी नबियनि खां मथे शान वारो तुंहिंजो ऐं मुंहिंजो नबी मदीने जो मीर आहे। हाणे कीअं नबी से मथे आहे? कुरान करीम में अल्लाह से फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। सोना असां तोखे सभिनी जहान अल्लाह रहमत बनाए मोकिलियो। अब सभिनी जहाननि में सभु नबी बची विया न। जहाननि में त सभु नबी बि आया, माना असांजो नबी सभिनी नबियनि लाइ बि रहमत आहे। इमाम फखरुद्दीन राज़ी को आलिम उन लिखियो आहे त जॾहिं बादशाह कंहिं माण्हूअ खे कंहिं इलाइक़े जो अमीर कंदो आहे त उनखे उन इलाइक़े जे अवाम जेतिरी ताक़त, लश्कर ऐं पैसा ॾींदो आहे। अब इस्लाम कोट ज़िलो आहे तालको आहे त इस्लाम कोट तालके खे बजेट तालके जे अवाम जे मुताबिक मिलंदी या ज़िले जे मुताबिक। तालके खे दवाई बजेट मिलंदी जेका तालके जी, माना तालके नाज़िम खे उहे पैसा मिलंदा जेके तालके जे अवाम जेतिरा उनखे बजेट मिलंदी। ज़िले नाज़िम खे ओतिरी समझो पिया, वरी डिवीज़न वारे खे ओतिरी, सूबे वारे खे ओतिरी, मुल्क वारे खे ओतिरी। लिखे पियो त को नबी ॻोठ जो, को इलाइक़े जो नबी, को क़ौम जो नबी, पर तुंहिंजो ऐं मुंहिंजो नबी आहे सॼे जहान जो नबी, सभिनी जहाननि जो नबी। कंहिंखे ॻोठ जेतिरी ताक़त, कंहिंखे क़ौम जेतिरी ताक़त, कंहिंखे इलाइक़े जेतिरी ताक़त, पर तुंहिंजे मुंहिंजे नबीअ खे अल्लाह तबारक व तआला सभिनी जहाननि जी मखलूकात जे मुताबिक ताक़त ॾिनी आहे। वरी कुरान जी हिकिड़ी ॿी आयत लिखी अथसि, अल्लाह से फरमाए त इन्नल लज़ीना युबाइऊनक इन्नमा युबाइऊन अल्लाह यदुल्लाहि फौक ऐदीहिम। हबीब जन तुंहिंजी बेअत कई छो त सहाब नबी से जे हथ ते हथ रखे बेअत कई। मुस्तफा जन तुंहिंजी बेअत कई आहे। सिर्फ़
सिर्फ तुझी बेअदल अल्लाह जी बेअदब कया इन्हनि जे हथनि जे मथां सिर्फ तो मदीने जे मीर जो हथ न आहे पर इन्हनि जे हथनि जे मथां अल्लाह जो हथ आहे। इन आलिम लिखियो आहे त ॿिए के नबी जे हथ खे अल्लाह पंहिंजो हथ न सॼियो आहे पर हिकिड़े नबी जे हथ खे रब पंहिंजो हथ सॼियो आहे। ओ ॿियो को नबी न आहे तुंहिंजो ऐं मुंहिंजो नबी मदीने जो मीर आहे। वरी ॿी आयत थो लिखी चओ त ॿुधायां क़ुरान न त सची थकल हुओसीं हुजे हा दर्द तव्हांखे बंदि कराए अंदरि विहारे छॾी। अल्लाह से फरमाए थो वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ضالًا फहदा ववजदक आइलन फअगना फअम्मा اليتيم फला तक़हर वअम्मा السائل फला तनहर वअम्मा बिनिमति रब्बिक फहद्दिस। वद्दुहा सोना तुझे चेहरे जो कसम थो खणा वल्लैल इज़ा सजा सोना तुझे कारण कारण वारन जो कसम थो खणा जॾहिं कंघी ॾेई मुंहुं मुबारक खे ढके बीहंदड़ ईअं लॻंदो आहे ॼण कारी राति छांइजी वई आहे। अल्लामा फखरुद्दीन राज़ी पियो लिखे त के नबी जे चेहरे जो अल्लाह कसम न खयो आहे पर असां तुंहिंजे नबी जे चेहरे जो अल्लाह कसम खयो आहे। असां तुंहिंजे नबी जे वारनि मुबारकनि जो बि अल्लाह कसम खयो। बुखारी शरीफ मुस्लिम शरीफ जी मुत्तफ़क़ अलैहि हदीस आहे। नबी से फरमाइनि था फुद्दिलतु अलल अंबियाए बिसित्तिन मूंखे नबीयनि ते छहनि शयुनि जे ज़रिए फज़ीलत ॾिनी वई आहे। सोना कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं फरमाए ओतीतु जवामे अल कलिम मूंखे जामे कलमा ॾिना विया। जामे कलमनि जो मतिलबु छा आहे त नबी साईं ॻाल्हाईंदा थोरो हा पर हुन जो मक़सदु घणो हूंदो। साईं ॿी कहिड़ी शइ तव्हांखे ॾिनी वई फरमाए वनुसिरतु बिर्रुअबि मुंहिंजी रूप जे ज़रिए मदद कई वई। टी कहिड़ी शइ वउहिल्लत लियल गनाइम ऐं गनीमतुनि जा माल मुंहिंजे लाइ हलाल कया विया। अॻे नबीअ जंगियूं कंदा पोइ माल अचे गॾु रखंदा आसमान खां बाहि ईंदी उन्हनि खे साड़े छॾींदी हुई पर नबी से फरमाए मुंहिंजे लाइ गनीमतुनि जा माल हलाल कया विया। ॿी कहिड़ी शइ फरमाए वजुइलत लियल अर्दु मस्जिदम व तहूरा अॻियन नबियनि जूं क़ौमूं ख़ासि जॻहनि ते इबादत कंदियूं हुयूं पर मूं मदीने वारे जे उम्मत लाइ अल्लाह पूरी ज़मीन खे मस्जिद बनाए छॾियो आहे। जिथे बि टेम मिलेसि निमाज़ जो टेम थिए उते अल्लाह जी निमाज़ पढ़ी सघे थो। अॻियन नबियनि जे उम्मतुनि खे वुज़ू करणु ज़रूरी हूंदो हो पर मुंहिंजे उम्मत ते इहा महिरबानी आहे जे वुज़ू करण ते क़ादिर न आहे मिट्टीअ सां तयम्मुम करे तब निमाज़ पढ़ी सघे थो। ऐं ॿी कहिड़ी फज़ीलत साईं फरमाए त अॻियनि नबीअनि खे कंहिं क़ौम जो कंहिं इलाइक़े जो वउरसिलतु इलल ख़ल्क़ि काफ़ह मूंखे सॼी मख़लूक़ जो नबी बनायो वियो आहे। छो त को क़ौम जो नबी को इलाइक़े जो नबी को ॻोठ जो नबी पर मां मुहम्मद करीम ॻोठ जो बि नबी आहियां इलाइक़नि जो त नबी आहियां जिन्ननि जो नबी आहियां इंसाननि जो नबी आहियां वणनि जो नबी आहियां पखियुनि जो नबी आहियां चीतल जड़न जो नबी आहियां पर कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो मां मदीने जो मीर नबी आहियां। चओ सुभान नारे तकबीर नारे रिसालत नारे तकीर नारे हैदरी
फकीर नारो हणायो पर जवाब मिले घट ॾिनो बस नारे तकबीर नारे रिसालत असां वियासीं हिकिड़ी इलाइक़े में नारा वीचारनि खे कोन पिया अचनि तव्हां सां इहा ख़ैर त आहे न भाउ पोइ घणा वीचारा बि चप पिया चोरी नमड़ी मुले खे राज़ी कयूं नारा यादि कंदो त इंशाअल्लाह तव्हां ते महिरबानी थी वेंदी सॼी ज़िंदगी जलसा ॿुधा अथव नारे तकबीर अहिड़ो नारो अल्लाह अकबर जो जीअं पाकिस्तान जा फौजी हणंदा आहिनि त हिंदुनि जूं काजूं ख़राब थी वेंदियूं एॾा नारा नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक हक़ चारिया ज़ोर सां हक़ चारिया नारे